नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खैरपुर में शाह हुसैन थाणे जी हद में टालर जो ट्रैक्टर टाली खे टक्कर जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फोत थी वियो। ड्राइवर उमेद अली मेतलो जेको मौके ते फोत थी वियो, जंहिंजो लाश सिविल अस्पताल खैरपुर आंदो वियो, जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं लाश घर पहुतो त घर में कोराम मतल हो। इन मौके ते पुलिस ट्रैक्टर टाली ऐं टालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं टालर जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खैरपुर में शाह हुसैन थाणे जी हद में टालर जो ट्रैक्टर टाली खे टक्कर जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फोत थी वियो। ड्राइवर उमेद अली मेतलो जेको मौके ते फोत थी वियो, जंहिंजो लाश सिविल अस्पताल खैरपुर आंदो वियो, जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं लाश घर पहुतो त घर में कोराम मतल हो। इन मौके ते पुलिस ट्रैक्टर टाली ऐं टालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं टालर जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे छॾियो आहे।